परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुआइशी तौर पाकिस्तान लाइ ही ॾुखियो वक़्तु आहे, पर असां पाण खे संभालण जी कोशिश करे रहिया आहियूं। अमरीकी मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां पाकिस्तान में दहशतगर्दीअ खां मुतासिर माण्हुनि जो आवाज़ पहुचायो आहे। दहशतगर्दीअ जे मुतासिरनि ऐं पाकिस्तान जी अवाम सां यकजहतीअ जो इज़हार कंदड़ मुल्कनि जा थोराइता आहियूं। असां दहशतगर्दीअ जो शिकार आहियूं, दहशतगर्दी करण वारा नाहियूं, सॼी क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ मुतहद आहे। परॾेही वज़ीर चयो त नेशनल एक्शन प्लान ते अमल में माज़ी में जेके कोताहियूं थियूं उहे हाणे न थींदियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं असांजो हुकूमती इतिहाद दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग लाइ पुरज़म आहे। होॾां परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो गॾियल क़ौमुनि में आर्मी पब्लिक स्कूल सान्हे जे शहीदनि खे ख़िराज अक़ीदत पेश करण लाइ कोठायल इजलास खे ख़िताब कंदे टीटीपी खे वार्निंग ॾींदे चयो त बस हाणे घणो थियो, हाणे पाकिस्तान टीटीपी जी सरहद पार दहशतगर्दी खे वधीक बर्दाश्त न कंदो। हुन चयो त असांजी इंटेलिजेंस एजेंसियुनि वटि टीटीपी खे भारत जी माली ऐं इंतज़ामी मदद जा ठोस सबूत आहिनि। काबुल में गुज़िरियल हुकूमत जा अंसर बि मुलविस आहिनि। असांखे दहशतगर्दनि जे महफ़ूज़ पनाहगाहुनि खे ख़तमु करणो पवंदो।